सदर आसफ़ ज़रदारी सां मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सफ़ीरनि जूं मुलाक़ातूं थियूं आहिनि। सदर आसफ़ ज़रदारी सां फिलिपाइन, सेरीना, फासो, थाईलैंड ऐं ॿियनि मुल्कनि जे सफ़ीरनि मुलाक़ातूं कयूं। सफ़ीरनि पारां सदर आसफ़ ज़रदारी खे सफ़ारती सनदूं पेश कयूं वयूं। अहम मुलाक़ातूं थियूं आहिनि। सदर आसफ़ ज़रदारी सां इन हवाले सां नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया। सदर आसफ़ ज़रदारी सां मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सफ़ीरनि जूं मुलाक़ातूं थियूं आहिनि। सदर आसफ़ ज़रदारी सां फिलिपाइन, सेरीना, फासो, थाईलैंड ऐं ॿियनि मुल्कनि जे सफ़ीरनि मुलाक़ातूं कयूं। सफ़ीरनि पारां सदर आसफ़ ज़रदारी खे सफ़ारती सनदूं पेश कयूं वयूं। सदर आसफ़ ज़रदारी सां मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सफ़ीरनि जूं मुलाक़ातूं थियूं आहिनि। सदर आसफ़ ज़रदारी सां फिलिपाइन, सेरीना, फासो, थाईलैंड ऐं ॿियनि मुल्कनि जे सफ़ीरनि मुलाक़ातूं कयूं। सफ़ीरनि पारां सदर आसफ़ ज़रदारी खे सफ़ारती सनदूं पेश कयूं वयूं। सदर आसफ़ ज़रदारी सां मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सफ़ीरनि जूं मुलाक़ातूं थियूं आहिनि।